अल्लाह से जॾहिं रिश्ते खे पैदा कयो सॼी मखलूक अबा कई पैदा कई लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाअ यहबु लिमन यशाअ इनासन व यहबु लिमन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानन व इनासा व यजअलु मन यशाअ अक़ीमा। रब साईं तो फरमाए सॼो मुल्क मां अल्लाह जो आ मुंहिंजी मर्ज़ी आ यख़्लुक़ु मा यशाअ जहिड़ी शइ जंहिंखे चाहियां पैदा फरमायां। जॾहिं अल्लाह साईं हिन बानड़े खे इंसान खे पैदा करण चाहियो रब साईं कंहिंजे चओ मशवरे जो मोहताज ई न आहे चलो फ़ैसिला फरमाईंदो आहे। अल्लाह साईं कंहिंखो मशवरो त न कंदो आहे तूं मां मशवरनि जा मोहताज हूं। सदर साहब भी मशवरे जो मोहताज रईस साहब भी मशवरे जो मोहताज सरदार साहब भी मशवरे जो मोहताज। रब साईं कंहिंजे मशवरे जो मोहताज नाहे। रब साईं जॾहिं पंहिंजे बाने खे पैदा करण चाहियो रब साईं तो फरमाए वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तालमून। रब साईं तो फरमाए ओ मलाइको मां पंहिंजो नाइब तो पैदा करण चाहियां मां पंहिंजो खलीफ़ो अल्लाह से तोखे मांखे पंहिंजो नाइब खलीफ़ो कोठियो आहे। हाँ पंहिंजा वरी पिरकार काथे वञी माण्हू पहुतो आहे। वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमाग़ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तालमून। फरिश्ता अर्ज़ पिया कंदा आहिनि नूरी मखलूक अर्ज़ थी करे अल्लाह हिननि खे छाजे लाइ तूं पैदा फरमाए। असां तुंहिंजी हम्द जे लाइ हाज़िर तहमीद जे लाइ हाज़िर तक़दीस जे लाइ हाज़िर तारीफ़ जे लाइ हाज़िर बंदगी जे लाइ हाज़िर इबादत जे लाइ हाज़िर। हाउ हाउ जेको फ़रिश्तो क़याम में बीठो आहे क़यामत ताईं क़याम में रहंदो चओ सुभान अल्लाह। इहा थी अल्लाह से उन्हनि खे पैदा ई पंहिंजी इबादत जे लाइ कयो आहे। फरमाए जेको फ़रिश्तो क़याम में बीठो आहे क़यामत ताईं बीठो हूंदो जेको रुकू में आहे क़यामत ताईं रुकू में जेको सजदे में आहे क़यामत ताईं सजदे में जेको अतहियात में आहे क़यामत ताईं अतहियात में। दुनिया वारो फ़रिश्ता अर्ज़ पिया कंदा आहिनि अल्लाह छाजे लाइ पैदा तूं फरमाए। असांजे तुंहिंजी हम्द जे लाइ इबादत जे लाइ बंदगी जे लाइ मौजूद आहियूं। रब हे त खून वहाईंदई हे त झगड़ालू थींदई हे त झेड़ो कंदा हे त रत वहाईंदा हिक ॿिए खे खाईंदा हिक ॿिए खे मारींदा फसाद पैदा कंदा फसाद फैलाईंदा। आओ फरिश्तनि खे कीअं ख़बर पई भला को इल्म ग़ैब हुयो न छा चओ न आलिमुल ग़ैब ज़ात छड़ो अल्लाह जी आ। नबियन के भी